बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो, अज असां काफ़ कलम जा आवाज़ पढ़ंदासीं। काफ़ कलम जे आवाज़नि जा ठहियल लफ़्ज़ पढ़ंदासीं ऐं उन्हनि लफ़्ज़नि जी माना ॼाणंदासीं ऐं उन्हनि खे जुमिलनि में कमाणींदासीं। अचो त पहिरीं काफ़ कलम खे लिखणु सिखूं। पहिरीं तव्हांखे उहे 3 लफ़्ज़ ॿुधाईंदासीं जंहिंजे शुरूआति में काफ़ कलम जो आवाज़ु आहे, जंहिं लफ़्ज़ जे विच में काफ़ कलम जो आवाज़ु आहे, जंहिं लफ़्ज़ जे आख़िर में काफ़ कलम जो आवाज़ु आहे। उहे लफ़्ज़ आहिनि कुर्ब, अशिकर, तताबिक। इहे हुआ 3 लफ़्ज़। हाणे तव्हांखे उहो लफ़्ज़ ॿुधाईंदासीं जंहिंजो कमेंट्स में तव्हां माना लिखंदव। उहो लफ़्ज़ आहे केरात। काफ़िए के रेल अफ़रात तुए पिशुत केरात। काफ़ खे बि ईअं लिखिबो जीअं फे लिखियलु हूंदो आहे। फे फानूस, फे फसुल, फे फीथो। पर हे उहो सिट ते हूंदो आहे, हिनखे पोयां गोल ॾिबो आहे। बाक़ी मुंड वारी शिकिल उन जहिड़ी थींदी आहे जीअं वाव जी हूंदी आहे। फेराए हीअं हाणे ऐं गोल ॾिबुसि, मथां ॿ टुपका ॾिबसि, आवाज़ ज़बर ॾिबसि, त आवाज़ थींदो क। काफ़ लिखी 2 टुपका ॾेई ऐं हेठां ज़ेर ॾिबसि, त आवाज़ थींदो के। काफ़ लिखी ऐं मथां पेश ॾिबुसि, आवाज़ थींदो क। काफ़ लिखी पोयां अलफ़ मिलाइबुसि, आवाज़ थींदो का। काफ़ लिखी पोयां वा ॾिबुसि, आवाज़ थींदो को। काफ़ लिखी पोयां वा मिलाए ऐं मथां ज़बर ॾिबसि, आवाज़ थींदो कओ। काफ़ लिखी पोयां वा मिलाए ऐं मथां पेश ईंदुसि, त आवाज़ थींदो कू। काफ़ लिखी पोयां ये मिलाइबसि, त आवाज़ थींदो के। काफ़ लिखी ऐं पोयों ये मिलाए मथां ज़बर ॾिबी काफ़ जे, त आवाज़ थींदो कए। काफ़ लिखी पोयां ये मिलाए ऐं काफ़ जे हेठां ज़ेर ॾिबी, त आवाज़ थींदो की। क, के, कु, का, कू, कओ, कू, के, कए, की। ये हुआ काफ़ कलम जा आवाज़। हाणे लिखंदासीं काफ़ कलम जे आवाज़नि जा ठहियल लफ़्ज़। काफ़ ज़बर क, बे ज़ेरे बे, ज़ात पेशो ज़, कबेज़। काफ़ ज़ेरे के, बे ज़ेरे बे, लाम वालो, केबेलो। काफ़ पेशो क, बेवाबो, कुब्बो। काफ़ अलफ़ का, दाल ज़ेरे ते, रे पेशो र, कादेर। काफ़ वाकू, लाम पेशो ल, कूल। काफ़ वा ज़बर काओ, मीम ये ज़ेरे मी, कोमी, कूत। काफ़ ये के, काफ़ ये ज़बर कै, दाल पेशो द, कैद। काफ़ ये ज़ेरे की, फे पेशो फ, कीफ। कब्ज़, किबलो, कुबो, कादिर। कोल, कोमी, कूत, के, कैद, कीफ। कब्ज़ लफ़्ज़ जी माना आहे पकड़, क़ैद।
हिन खे छो कब्ज़ कयो अथई। क़िबलो माना काबे जो तरफ़, ओलह तरफ़ क़िबलो आहे। कुबो मज़ार जे मथां जेको ठहियलु हूंदो आहे गुंबद वारो गोल, उनखे चइबो आहे कुबो। अदा ही कंहिंजो कुबो आहे। कादिर माना कुदरत वारो, अल्लाह वॾो कादिर आहे। के माना उल्टी करणु, कढ। अदा हिन खे छो के थी पई आहे। कीफ़ माना किमी, जेका हिकिड़ी लोह जी गोल प्याली थियल या हेठां सनी चोंब हूंदी अथसि तेल मिलाइण जे लाइ, कीफ़ चइबो आहे उनखे। अदा तेल कीफ़ सां बोतल में भरे। इहे हुआ कुझु लफ़्ज़ जिन जी तव्हांखे माना ॿुधाईसीं ऐं उन्हनि खे जुमलनि में कमु आंदोसीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा।